छल अहिड़ा लाल जमन। बिल्कुल मां त चवां त घर घर में अहिड़ा ॿार ॼमनि जेके असांजे सिंधी समाज जो नालो रोशन कनि। अॼु हिन ॿार मां असांखे सिखणु खपे। असां पंहिंजे ॿारनि खे अॻिते नथा वधायूं ॻाइण में, सॼे केरु ॻाईंदो, ॻाइण वॼाइण सां छा थींदो, दुकान संभाल। पर मां चवां थो पंहिंजे ॿारनि खे इन फील्ड में आणियो। जेके ॿार इन कला में इंट्रेस्ट रखनि था, वॾनि जो कमु आहे कि पंहिंजे ॿारनि खे उन में अॻिते प्रोत्साहन ॾेई करे अॻिते वधायो। क्लास ज्वाइन करायो, वॼाइण, कीबोर्ड वॼाइण सेखारियो, पैड वॼाइण सेखारियो, ॻाइण सेखारियो। खोड़ क्लास चालू थी विया आहिनि। ॾिसो असांजा डॉक्टर चावराई, कंहिं सोचियो बि न हूंदो कि डॉक्टर साहिब गुरबाणी जो कीर्तन ऐं पाण वॼाए करे। ऐं ॿियो असांजी कॉलोनी में मिसाल आहे अनिल कुमार आहूजा, जेके नगर पालिका में आहिनि। मां उन्हनि खे उन ॾींहुं वॼाईंदे ॾिठो, मां पाण हैरान थी वियुसि कि असां जेके 20 साल असां व्यर्थ विञाया आहिनि, असां उन में हथु न विधो आहे। पर इन्हनि भाउरनि असांखां पोइ अची करे पाण वॼाइण सिखियो आहे। असांजा महेश कुमार बि वॼाईंदो आहे, आनंदपुर दरबार में असांजा महेश कुमार बि वॼाईंदा आहिनि बराबरि। त ॿारनि खे हिन में अॻिते आणियो। अॻिते ॿारनि खे आणींदासीं त असांजे सिंधी समाज जो ई नालो रोशन थींदो। अॼु ॾिसो कटनीअ खां बालक मंडली अचे थी, रीवा खां बालक मंडली अची, असां ॿुधण लाइ विहूं था न उन्हनि खे। त असांजा ॿार बि ईअं तयारु कयो कि उहे अॻिला प्रोग्राम करणु वञनि त ॿियनि शहरनि वारा उन्हनि खे ॿुधण लाइ विहनि। त बिल्कुलु ठीकु आहे। हींअर हिन ॿार लाइ हिकु बार अञा ज़ोरदार ताड़ियूं।